बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन अल मुंतजबीन अल मुंतखबीन अल्लज़ीना अज़हबल्लाहु अन्हुमुर रिज्स अहलल बैति व युतहिरुकुम तत्हीरा। अम्मा बअद, मुअज़्ज़िज़ सामीन व नाज़रीन इकराम, असांजी गुफ्तगू जो उन्वान मोहब्बत अहले बैत अलैहिस्सलाम। मोहब्बत अहले बैत अलैहिस्सलाम जी उन्वान सां अॼोकी हिन टीं नशस्त में लफ़्ज़ मवदत जी माना खे बयानु कंदासीं। छो जो मोहब्बत ऐं मवदत ही ॿ अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जिन्हनि जो पाण में गहरो रब्त आहे ऐं जिन्हनि जे फ़ुरूक़ खे सम्झण जे लाइ ॿिन्ही जी माना खे सम्झणु लाज़मी आहे। जहिड़े तरीक़े सां असां ॿी नशस्त में लफ़्ज़ मोहब्बत जी माना बयानु कंदे चयोसीं त अरबी लुग़त में मोहब्बत खे सिफ़े नफ़्सिया सां ताबीर कयो वियो आहे, त अहिड़े तरीक़े सां मवदत खे सिफ़े नफ़्सिया बातिनिया सां ताबीर कयो वेंदो आहे। सिफ़े नफ़्सिया मतिलबु त उहा कैफ़ियत या उहा सिफ़त जेका इंसान जे अंदर में नफ़्स में पैदा थींदी आहे, जंहिंजे ज़रिए इंसान उन शइ खे चाहींदो आहे ऐं उन शइ जे क़रीब वेंदो आहे जंहिंसां उनखे मोहब्बत थिए थी। त अहिड़े तरीक़े सां जॾहिं उन कैफ़ियत में जेका इंसान जे अंदर में पैदा थिए थी, जंहिंखे मोहब्बत चयो वेंदो आहे, उन में शिद्दत ईंदी आहे ऐं उन जा दरजात बुलंद थींदा आहिनि, त वरी उहो इंसान उन मोहब्बत खे, उन सिफ़त खे जेका नफ़्स में पैदा थिएसि थी, उनखे अमली सूरत अख़्तियार कंदो आहे। उन जे लाइ पोइ अमली तरीक़े सां उन शइ खे चाहींदो आहे, उन शइ खे पसंदि कंदो आहे जंहिंसां उनखे मोहब्बत हुई, शिद्दत सां उन जी तरफ़ क़दम वधाईंदो आहे। त इन चाहत खे जेका अमली सूरत में पैदा थी आहे, इन शिद्दत वारे अमल खे मवदत चयो वेंदो आहे। इन जे लाइ आइमा मासूमीन अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ अल्लाह पाक क़ुरान में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो त ए मुंहिंजा हबीब, तूं पंहिंजी अहले बैत जे लाइ उम्मत खां मवदत घुर, ताकि इताअत ऐं इत्तबा कंदा रहनि इन अहले बैत अलैहिस्सलातु वस्सलाम जी अमली सूरत में। मोहब्बत अहले बैत अलैहिस्सलाम लफ़्ज़ मवदत ऐं लफ़्ज़ मोहब्बत जूं मानूं बयानु कंदे मुअज्जम सरी ऐं अल मानी बिल अरबी वारे बयानु कयो आहे त मोहब्बत ऐं मवदत हो मतलूब नफ़्स, जंहिं शइ खे नफ़्स तलब करे उनखे मोहब्बत चइबो आहे ऐं उनखे ई मवदत चइबो आहे। ऐं ॿी माना बयानु कंदे मुअज्जम सरी ऐं अल मानी वारा बयानु कनि था त मवदत बेमाना मोहब्बत, मोहब्बत बेमाना मवदत। मवदत मोहब्बत जी माना में ईंदी आहे ऐं मोहब्बत मवदत जी माना में ईंदी आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे जो मवदत जा जेके दरजात आहिनि उहे कुझु बुलंद आहिनि ऐं मवदत वधीक शिद्दत रखे थी बेमाना मोहब्बत जे। इहे ई मोहब्बत ऐं मवदत जूं मानाऊं आहिनि, टे मानाऊं जिन्हनि खे बयानु कयो वियो आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु मोहब्बत ऐं मवदत में दरजात जो आहे। इंशाअल्लाह ईंदड़ क़िस्त में मवदत ऐं मोहब्बत जे दरमियान जेको फ़र्क़ु आहे उनखे बयानु कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।